आई हेठ पिडाल में सिंधानी तेरे भेनरो जी सुंदर जी असन अकबर जो सिंधानी तारीख जुल्म बंद करियो सिंधानी कॉन्फ्रेंस अज थी रही है असांजी हिकिड़ी इहा ई तमन्ना हुई त हिकु प्रोग्राम ज़रूरु कयूं जेको औरत जे हवाले सां हुअणु खपे औरतुनि सां जेको ज़ुल्म ऐं कहर थिए थो उहो तमामु दर्दनाक दस्तान आहिनि उहे दस्तान तव्हां रोज़ु अख़बार में पढ़ो था जेका औरत खे हिरासा कयो थो वञे या औरत खे जेके ग़ुलाम बनायो थो वञे उनखे ग़ुलाम सम्झो थो वञे उन ज़ंजीरनि तोड़ण लाइ सिंधियाणी तहरीक पहिरीं विख छापर चाकर में खई आहे जीअं त पंहिंजे औरतुनि सां जेको ज़ुल्म थिए थो हिरासा कयो थो वञो इलाइक़नि बरारी जे इलाइक़नि ॿिनि इलाइक़नि में अहिड़ा वाक़िया थियनि था उहे वाक़िया इलाही केतिरा आहिनि जेके ओपन अख़बारनि में या का मीडिया ते नथा अचनि हींअर बि वेझर में पसगरदाई जे शहरनि में हिरासा करे के औरतूं क़तल बि कयूं आहिनि पर हिते ज़िक्र न थींदो आहे उनजे लाइ उनजे अवेयरनेस पैदा करण लाइ सिंधियाणनि खे घर घर वञी उहो शहूर ॾियण ख़ातिर उहो पंहिंजो समाज में हिकु सुठी बेहतरीन हिकिड़ी औरत पैदा कजे जेको मर्द सां कुल्हो कुल्हो ॾेई हले ऐं ज़ुल्म ऐं बरबद जे ख़िलाफ़ ऐं मैदान ते अची सघे।